सूर्य चढ़ण सेज पसण, सूर्य चढ़ण सेज पसण, ईकम आशिकन पाऊं कीन पसंद, आशिक वञनि सामा। मुझे भावो भेनरो स्टेज ते वेठल असांजो इंतहाई मोहतरम भाई सफ़दर अब्बासी MWM जा अगवान, असांजे शिरकत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा ऐं सभी लगाइण वारनि जा, PTI जे दोस्तनि जी हुसैनी सभी लगाइण वारनि जा, असांजे प्यारे यासीन, असांजे डिविजनल सदर हाफिज़ ज़ैन, मुजीब माची, सॼी ज़िले जा डिवीज़न जा सॼे क़ौमी कारकुनो, अस्सलाम वालेकुम। जीएस दोस्त ॻाल्हाए आहिनि। हिकु शइ कंदुसि पहिरीं भेण जी ॻाल्हि, वकीलनि खे ॾोरापो कतई न। ही मुल्क जे इंसाफ़ जो मामिलो आहे। तूं भेण ई असांजी, वो असांजा बच्चा आहिनि। हा, हलाली हरामी सभु कंहिं हूंदा आहिनि, पर वकीलनि जिदोजहद में बि निभायो ऐं हिते बि मुसलसल 10 महीननि खां हलनि पिया। इहो चवनि त वकील अचनि त हिते न नाइंसाफ़ीअ जो निज़ाम आहे। ही नामनिहाद जमहूरियत जो निज़ाम आहे। हकीकी जमहूरियत न आहे। खौफ जे ज़रिए ही 4 सालनि खां असांजे मसां मुसलत आहिनि ऐं 2 साल अॻे जाली इलेक्शन जे ज़रिए असां ते मुसलत आहिनि, जिन ही 6वीं तरमीम 27वीं तरमीम ये सभु इन ॾींहं लाइ कया आहिनि त ज़ुल्म जे निज़ाम खे दवाम बख़्शे ऐं ज़ुल्म जे निज़ाम जे ज़रिए 25 करोड़ माण्हुनि ते हुकूमरानी कचे। उन करे अदी मुंहिंजी यकीनन असां खां वधीक तोखे दुख हूंदो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ज़िंदगी अचणी वञणी आहे। कई तव्हांजा आया विया हूंदा, पर इरफान ऐं ज़ाहिद ऐं ॿिया जेके असांजा अपाज थिया आहिनि दोस्त उहे, या जेके असांजा जेलनि में आहिनि उहे, उन्हनि पंहिंजे सिंधू नदीअ जे वहकिरे सां पंहिंजी जिदोजहद खे ॻंढे सदिन ताईं जीअरो रहण जे लाइ ही रत वारियो आहे। उन करे असीं खेनि सलाम पेश कयूं था। उन करे सवेल साईं चयो यकीनन वक़्तु मटिजे थो, हज़ारे साल थी गुज़रिया आहिनि। साईं मुनीर साहिब ॻाल्हायो, हुसैनियत ऐं यज़ीदियत हलणी आहे, सिर्फ़ नाला मटिजणा आहिनि। वक़्त ते किरदारनि जा नाला रुगो मटिजणा आहिनि, किरदार साॻा रहणा आहिनि। उन वक़्तु यज़ीद ख़लीफ़ो थियो, हुकुमरान थियो। उमर बिन साद उते जंग जे मैदान जो अॻवान थियो। शिमिर उनजो मक़ामी ऑपरेशन कंदड़ जंहिं आख़िरी हमलो कयो उहो थियो। ऐं सिनान अनस इब्न अनस उन हुसैन ते वार कयो ऐं उहा हक़ सची जिदोजहद हुई। पंहिंजे हक़ सचे जिदोजहद, इंसानियत जी बका जिदोजहद, अल्लाह जे पैगाम जी जिदोजहद, जंहिंजे लाइ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनी। अॼु ताईं साढा 14 सदियूं थी वियूं आहिनि, 14 सदियूं थी वियूं आहिनि। उन्हनि ते लानत जो वसकारो आहे ऐं हिननि पाकिस्तान पीपुल्स पार्टी वारनि ज़रदारीअ खां वठी हितां वज़ीरनि ऐं मेंबरनि हिननि ताईं
ओ लानत जो वसकारो सिंधु नदी के हवाले से खड़ी चुका है इंशाल्लाह हिनन के जिंदगी भर रहंदो असांखे चयो तो ज़ालिम जी मदद करो मज़लूम जी मदद करो ज़ालिम जी मदद करो मज़लूम सां गॾु बीठा आहियूं असांजो समद भट्टी असांजा दोस्त असांजा ॿिया ई केतिरा गिरफ़्तार थिया पिया आहिनि मज़लूमनि सां त गॾु जदोजहद कयूं पिया पर असीं तव्हांखे ॿुधायूं त तव्हां ज़ुल्म करो था तांगे मसनत ते मुल्क के बड़े बड़े ओहदे ते तैयारो वियो आहे ही ओहदा मिलिया आहिनि यकीनन ही हथ चुकिया आहिनि यकीनन ही खुद गर्जी ते ॿधल आहिनि यकीनन दलाली ऐं सौदेबाज़ीअ ते थियल आहिनि पर असां तव्हांजी असांजो हमनसल आहियो हिते जा शहरी आहियो असां तव्हांजे हथ के अवाम जे ताक़त सां रोके ऐं वधीक ज़ुल्म करण खां रोकियूं था ऐं इहा तव्हांजी मदद था करणु चाहियूं वधीक ज़ुल्म कंदो ईंदड़ जान में त मगरूर खे ऐं ज़ालिम खे हिसाब मालिक वठंदो पर हिन जान में हुसैन के सिलसिले में जैसी यज़ीद ते लानत है उनके दुश्मनन ते लानत पवंदी रहंदी तव्हां ते बि सिंधु वांदो रहंदो ऐं सिंधु ते जेको को डैम ठहंदो को कैनाल ठहंदो त लानत बि तव्हां सां गॾु वसंदी उन करे ज़ुल्म के ज़रिए खौफ के ज़रिए हिते हुक्मरानी करो पिया ही बड़ो वाक़ियो आहे ही आम वाक़ियो न आहे छो वाक़ियो थियो इहो आउं तव्हांखे रोज़ ॿुधायां छा आहे त हिननि खे ओहदा विराए ॾियण जा बाबा ही 2 सूबा खण 2 गवर्नरियूं खण सदर खण फलाणा ओहदा खण डिप्टी स्पीकर खण सेनेट चेयरमैन खण ए बेकाऊ माल जेके ओहदनि जा बुखिया हवसवार वञी लुटियो फुरियो मुल्क के वसीला लिखाए वरता हिननि हवस वारनि इहो बरकरार रखियो हुन इहो चयो सिंध मेरे खीसे में सिंध जो सॼो वॾेरो सॼो मूं वटि आहे सिंध जो पैदागीर वॾेरो मूं वटि आहे सिंध जो मौक़े पर सियासतदान मूं वटि आहे करप्ट कामोड़ो मूंसां आहे ऐं सिंध में पखी न लंदो जेको लिखंदो ईंदुसि तव्हांखे ॾींदो ईंदुसि ऐं 8 जुलाई 2024 ते प्रेसिडेंट हाउस में सिंध जो सौदो कयो वियो ऐं स्ट्रेटेजिक कैनाल के नाले ते स्ट्रेटेजिक गैंग के नालनि सां ऐं उहे स्कीमूं शुरू कराए छॾियूं सिंध के माण्हुनि मुस्तक़िल मिज़ाजीअ सां जिदोजहद करे जुलाई का अप्रैल ताईं ईंदड़ 10 महीननि में सिंध के ॿार बच्चे नौजवान वकील औरतुनि शागिर्दनि वकीलनि हर बिरादरी आवाज़गारनि सियासी माण्हुनि गैर सियासी माण्हुनि मज़हबी जमायतुनि मरकज़ परस्त जमायतुनि वतन दोस्त जमायतुनि समाजी तंज़ीमुनि सिंध के मजमूई कौम हिन जे इन फैसले के थोड़े छड़ियो ऐं रियासत के मजबूर कयो ते पानी जी स्कीमूं पलटे थियनि 28 अप्रैल याद करो जॾहिं ख़त्म थियो धरणो उन खां पोइ छा थियो हिननि कमीननि के शिकस्त आई जेके ॿुधायूं त असांजे खीसे में पई आहे उन जो छा थियो त हुननि चवनि त बाबा तव्हां त चओ असां वटि पई आहे ही त माण्हू त न सिर्फ फैसलो वापस कराए विया पर सिंध जी का बि यूनियन काउंसिल कान्हे जिते तव्हांखे लानतूं न पयूं थियनि तव्हां वटि सिंध कहिड़ी खीसे में आहे हुननि खे इहा जेका शिकस्त आई उहा शिकस्त असांजे मोरे जे शहीदनि ते पंहिंजनि खे उड़ी ऐं ॿुधायो त असीं तव्हांजे वफ़ादारीअ में पंहिंजनि माण्हुनि जो खून बि आहे ऐं माण्हुनि में हिरास पैदा कंदासूं इन शिकस्त ख़ौदा जे करे ई असांजा ई शहीद थिया आहिनि उनजे करे इहो ज़हन में रखी छॾियो के
केतिरो उहिदो हुजे, कहिड़ियूं बि हुकूमतूं हुजनि, पर जॾहिं अवाम उथे थो ऐं सिंध जे अवाम करोड़नि हिननि खे शिकस्त ॾिनी, त न शिकस्त खोरदान ही हिननि सिंध ते ई वार कयो आहे। उन करे मुंहिंजूं भेणूं इनखे इन नमूने न सम्झो। कोर्टूं उन्हनि वटि इहे खीसे पयूं आहिनि, मुसलसल विढ़ूं पिया, तव्हांखे ख़बर कान्हे छा? हर नंढी वॾी कोर्ट में सिंध लॉयर्स फोरम जा वकील मुस्तकिल तौर ते विढ़नि पिया। असीं शुक्रगुज़ार आहियूं अलाए केतिरनि सभई जा जेके असांजी मदद कनि था, वॉलंटियर मदद कनि था। ॿियनि जी परेशानी हुजे न हुजे, तव्हांखे कीअं ॿुधायां साईं सफ़दर साईं, असांजी त उहो निंड फिटल आहे। असांखे त उहो चवंदा आहिनि असांजी त निंड फिटल आहे, पर आउं तव्हांखे ॿुधायां हिन ज़िले जो अथव साईं, घणी उमिरि अथसि, 92 साल 98 साल, साईं ज़फ़र अली शाह। ओ जेतिरो परेशान आहे, ओ चवंदो आहे त मूंखां लख वठो, वेड़ो मददूं करियो, जंहिं नमूने सां आउं तव्हांखे ॿुधायां त तव्हां सां नंढड़े खां वठी वॾे ताईं तव्हां सां गॾु आहे। हू जेतिरो फिक्र कंदो आहे, फोन कंदो आहे त छा थियो, यानी फिक्र तव्हां सां सिंध जो माण्हू तव्हां सां गॾु आहे। क़बरम त हलिया वञूं आहे, पर यादगार ठाहे छॾियूं। यकीनन इंसाफ़ लाइ विढ़ंदासूं, यकीनन उन हक़ सच लाइ विढ़ंदासूं, पर इनखे मक़सद जेको आहे, मक़सद दिफ़ाए सिंध आहे, मक़सद मुल्क जे निज़ाम खे ठीकु करणो आहे। जाली सियासी निज़ाम, जाली इलेक्शन जे ज़रिए आयल निज़ाम, जंहिंमें सियासत पे पाबंदी आहे। कई कैदी बीठा आहिनि, इमरान खान, यास्मीन राशिद, ॿियो केतिरा कैदी आहिनि, अली वज़ीर, मारन, ॿिया हितां जा मोरे जा कैदी, यानी 100,000 में पिया आहिनि, केतिरा शहीद कया आहिनि। सियासत में आज़ाद इलेक्शन निज़ाम ख़त्म थी वियो आहे। जाली इलेक्शन कमीशन पंहिंजूं 27 तरमीम हणण खां पोइ अदलिया जूं पाड़ूं कमज़ोर करे छॾियूं आहिनि ऐं हक़ीक़ी तौर ते आइन में जंहिं नमूने सां तब्दीलियूं कयूं वयूं आहिनि त ही सिर्फ़ हथ खणनि था, को अवाम जे ख़िलाफ़ फ़ैसिला थियनि था। सॼा वसीला कंपनी सरकार जे हथ में अची विया आहिनि। उन में इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट ऐं मक़ामी पैदागीर सिविलियन ऐं असांजा पॉलिटिशियन, सिविल सर्विसिस जा माण्हू इन्हनि गॾिजी ऐं हिन मुल्क जे सॼी दौलत ते कब्ज़ो कयो आहे। इन सॼे निज़ाम खे त हर को पंहिंजे आइन जी हदनि में कमु करे, इहा असांजी जिदोजहद आहे। सदर खे हींअर ज़रूरत न थिए त पाणीअ जी स्कीम वांगुरु कॾहिं मेमोरेंडम मिनट्स में ज़ाहिर करे ऐं ऐलान करे छॾे। सिंध जे ऐं बलोचिस्तान जे सामूंडी पटीअ ते पाकिस्तान लैंड एंड पोर्ट अथॉरिटी करे ऐं असांजे सूबनि खां मिलकर करे छॾे, असांजूं ज़मीनूं ॾेई छॾे, नाजाइज़ कैनाल ठाराए छॾे, असांजा माइंस एंड मिनरल्स जेके सूबाई खाता आहिनि उहे ॾेई छॾे। हिते बलदियाती निज़ाम जे वरी ॾिठो बलदियाती निज़ाम मारण जी कोशिश करे, इहे कंहिं ऑर्डिनेंस जे ज़रिए या क़ौमी असेंबली जे एक्ट जे ज़रिए माज़ीअ में इहे हरकतूं मुसलसल कंदा अचनि। मूंखे ॿ साफ़ी दोस्त वेठा हूंदा, 2 साल कंदा आहिनि, साईं 18वीं तरमीम वापसि थिए। मूं चयो कहिड़ी 18वीं तरमीम जो त ॿारहां कमु लथो पियो आहे, SIFC ठाहे असांजी मिल्कियत असासा सभु मर्कज़ जे हवाले करे छॾियूं, पेट्रोल ते टैक्स हणी मर्कज़ जे हवाले करे छॾियूं, अदालतूं तबाह करे छॾियूं। हाणे बची किथे आहे? वरी चवंदा 28वीं तरमीम, बाबा 28वीं तरमीम ईंदी
त ॾिसी रहंदासूं। पहिरीं असांखे 27 तरमीम जो हिसाब ॾियो, पहिरीं 26 तरमीम जो हिसाब ॾियो, तव्हां जेके SIC ॾिनी आहे उन जो हिसाब ॾियो, सिंध ते जेके कैनाल ॾिना आहिनि उन जो हिसाब ॾियो। उन करे तव्हांखे ख़ौफ़ ॾेई तव्हांखे चवंदा त बाबा मुल्क ते टोड़ियूं, सूबा ते टोड़ियूं, बचाए। अरे बाबा क़ौमी असा साहब ॾेई छॾियो, सॼियूं मिल्कियतूं ॾेई छॾियो, वरी जेको टैक्सनि जे ज़रिए नाणू अचे उहो ॾियण जा सांभा पिया करियो ऐं वरी हीरो थियण जी कोशिशि कंदा। 4 गैरत वारा सहाफ़ी ज़रूर आहिनि, 4 आहिनि जेके हक़ सच लिखनि था, पर अक्सरियत जजिस, अक्सरियत प्रेस क्लबनि ते घणी ख़रीदो फरोख्त थी आहे ऐं एजेंडाऊं उहे था लाइनि जेके हुकूमत सरकार थी चवे त बाबा ही ज़िद करे वेठो आहे, ज़िद कोन करे वेठो आहे, पेरनि में पिया आहिनि त असां ते नैब जो न करियो, असांखे उहिदा ॾियो, बाक़ी जेके कपिड़ा आहिनि उहे लिखी ॾियूं ऐं सिंध जे माण्हुनि खे धोखो ॾियो त बाबा ख़ौफ़ ॾियारे त सिंध थी वञे ऐं तव्हां ते ऐं पोइ नाणू खुले छॾियो, सभु खुले छॾियो। उन करे हिन हाणे असीं हिनखे मज़लूम न थियण ॾींदासूं, असीं हिननि खे ही कूड़ा मज़लूम थी कूड़ा झांसा ॾेई ऐं माण्हुनि खे प्रेस जे ज़रिए, पंहिंजनि लिखावनि जे ज़रिए, पंहिंजनि 4 कॉलम्स जे ज़रिए, 4 पंहिंजनि 4 जेके हिननि जा अदीब आहिनि उन्हनि जे ज़रिए, प्रोफेशनल्स जेके हिननि जा आहिनि मुख़्तलिफ़ कैरेक्टर, उन्हनि जे ज़रिए अजीब क़िस्म जी हिकिड़ी फज़ा करे वरी हिननि खे रेस्क्यू कनि था चाहिनि, हिननि खे बचाइनि था चाहिनि। छॾियोनि ॿुधनि पिया त ॿुधनि, यानी हू सर्टिफाइड धारिया दलाल थी चुका आहिनि, सिंध खे विकिणी चुका आहिनि। हाणे रुगो असीं सिंध जे माण्हुनि वटि वेंदा अचूं त इन्हनि खे तबाह करियो, इन्हनि जो घेराव करियो ऐं इन्हनि ज़ालिमनि सां विढ़ण जी तयारी करियो। असीं मक़ामी वॾेरनि खे चऊं था, मक़ामी सरदारनि खे चऊं था, महिरबानी करे हाणे वधीक ज़ुल्म न करियो। ख़बर आहे जहिड़ी राजा तहिड़ो प्रजा, मथे तव्हांजी पार्टीअ जा, पीपुल्स पार्टीअ जा चङा मुड़ुस नेशनल दलाल जिन पंहिंजे वतन जो सौदो करे ऐं हुकुमरानी वरिती आहे, हाणे कोई नंढा दलाल थी सॼी चेन ठाही आहे। MPA, MNA, सेनेटर, म्यूनिसिपलनि जा चङा मुड़ुस, ज़िले काउंसिलनि जा ॿिया, ए सभु हाणे वरी हिते माण्हुनि खे बि ख़ौफ़ पैदा पिया कयो। तव्हां ही दुकान तव्हां ॾाराया आहिनि, कूड़ा केस तव्हां कराया आहिनि। अॼु बि चई वॾेरनि जे ज़रिए हिननि असांजे नियाणियुनि जे भाउरनि खे हिरास कंदा था रहो। असां नाला नथा खणूं, पर तव्हांखे चऊं पिया जेके इहो कनि पिया उहे हिन खां पासो कनि, न त लानती किरदारनि में भितनि ते लिखी तव्हांजा नाला ज़ाहिर करे कंदासूं। इन खां परहेज़ करियो, छो त गद्दारनि खे ऐलानिया चइबो आहे, पर असां हिकिड़ो चांस था ॾियूं त भला गद्दारी कई अथव भाड़ियो, 10 महीना हिननि ते ज़ुल्म कयो अथव भाड़ियो, हिन जा खून लोहण जी कोशिशि कई अथव भाड़ियो। हाणे मुड़ी वञो, न त अलाह जे कहर त ओ पंहिंजे मुंहुं ईंदो जेको ज़ालिम ऐं मग़रूर ते थींदो, पर हिते अवाम जे कहर खां तव्हां बची न सघंदो ऐं असांजे घेरे खां तव्हां बची न सघंदो। उन करे असां पंहिंजे जंहिं क़िस्म जूं आईनी तरमीमूं थियूं आहिनि उन्हनि खे रद्द करियूं था। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे प्लेटफॉर्म तां रद्द कयो अथऊं, तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां रद्द कयो अथऊं, सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां रद्द कयो अथऊं ऐं सिंध यूनाइटेड पार्टी त बिल्कुलु पंहिंजे ऐलानिया कंदी पई अचे त हीअ जुडिशियल मार्शल आहे, आईनी मार्शल आहे ऐं हिते सहाफ़ती जर्नलिस्ट जी मार्शल अफ्रीका जे ज़रिए लॻियल आहे। इन मार्शल जे ख़ात्मे लाइ अवामी जिदोजहद जो रस्तो वठी ऐं इंशाअल्लाह माण्हुनि जी जान छॾाईंदासूं।
उन्हें करें। हम सिर्फ ये गुजारिश करते हैं, उर्दू में बोलने की जरूरत होती है, वरना फिर तर्जुमे में पता नहीं आपको क्या बता देंगे, उसमें मिलावट हो जाएगी। तो सुन लो, ये जो परिसिंधियम बुधाया बाबा हीजे के ओदन जा टुकड़ा पैसन जे टुकड़न ते कुर्म सां बेवफाई कनि था, पोइ केरु ॾींदो त इहो कुतो कुर्म जो वेरी थींदो आहे, त हीअ असांजा कुर्म जा सिंध जा वेरी थी बीह रहिया आहिनि। उन जे करे हिननि उहे पालिया आहिनि जेके टुकड़नि ते हलनि था, पर असीं पंहिंजे वतन जो सौदो थियण न ॾींदासीं। आप ये समझते हैं कि ये नैबज़दा अपने हवस के मजबूर इक़्तिदार के भूखे पैसों के भूखों को आप ये हुक्मरानी देके और नाजायज तौर पे गैर आईनी तौर पे हुक्मरानी करेंगे। आप ये समझें कि सियासत में बैन लगाएंगे, हकीकी सियासी कुव्वतों को आगे नहीं आने नहीं देते, अपने पालतू ये बना के बैठे हैं। इन पालतुओं से काम नहीं चलेगा। ये 10-20 हजार लोग आपने जो सिविल सर्विसेज के लोग और जो बाकी पॉलिटिशियंस, जो नामयाद पॉलिटिशियंस को आपने पाल के मुल्क का कर्जा धरता सदर, वजीर आजम और नीचे तक सूबे दे चुके हैं कि लोग भूल जाएंगे। लोग ना सिंध के लोग पानी के सौदे को भूल सकते हैं, ना पंजाब के लोग जो आपने उधर सियासत में जाली 47 ऑर्डर के जो निकाले हैं, आपने फॉर्म्स के जरिए इलेक्शन जरकमाल किए, उधर के हजारों लोग आज भी बंद है। बलूचिस्तान में ऑपरेशन जारी है और उस खौफ की फजा में बाकी क्या कहते हैं, सिंध जो एक पुरअमन है, आप क्या चाहते हैं कि ये भी पुरतशद्दुद का इलाका हो? क्योंकि लाख करोड़ों लोगों की को गुर्बत के लकीर से नीचे इन करप्ट लोगों ने किया है। इन म्युनिसिपल और लोकल गवर्नमेंट्स को उजाड़ा इन करप्ट लोगों ने है। इन्होंने सेहत के निजाम को बर्बाद किया है, पब्लिक सेक्टर को इन्होंने तालीम को तबाह किया है। इससे हमारी करोड़ों की आवाम क्या निकलेगी? इस तबाहशुदा, बीमार और खौफ से मारी क्या करेंगे? यकीनन आपसे झगड़ा करेंगे। हम ये नहीं चाहते कि हम लोगों को उकसाएं और वो रियासत के सामने आ जाएं और बगावत की तरफ चले जाएं। इसलिए बेहतर है इन नामयाद जो आपने जाली इलेक्शंस के जरिए लाए हैं, इनको अपने वापस घर ले जाएं। जैसे 47 के जरिए लाए हैं, इनको 45 दिला के इनको तो घर भेजें। हम पे जुल्म को खत्म करवाएं, जाली इलेक्शंस का ठीक कराएं। ये जो आपने अदलिया का तबादला किया है, जहां इंसाफ नहीं होगा और जुल्म की हुकूमत होगी तो वहां बगावत होगी। तो आप करोड़ों लोगों को बगावत पे क्यों उकसाना चाहते हैं? तो ये जुल्म का सिलसिला खत्म होना चाहिए। और सिंध को किसी वफाकी वहदत में शामिल करने की या दोहरा बलदियाती निजाम लाने की या कोई और साजिश जो इनके साथ चुपके की हुई है, मेहरबानी करे उनको जाहिर करें। क्योंकि हम ये चाहते हैं कि ये मुल्क जमहूरी और मौजूद मुल्क बने। हम चाहते हैं कि ऐसा निजाम हो, हम चाहते हैं कि ऐसा निजाम हो जिसमें हर शहरी, क्योंकि हमारे करोड़ों लोग गैर मयारी जिंदगी गुजारते हैं, एक वक्त का खाना खाते हैं। 1/3 ऑफ द पॉपुलेशन एक वक्त का खाना खाती है और आपने क्लासेस बनाई हुई हैं। हम
अपने अवाम को, जो मुल्क के वसाइल हैं वो इतने लामहदूद हैं, इतने ज्यादा हैं कि ये करोड़ों की आवाम किसी मिडिल ईस्ट के मुल्क से भी ज्यादा अमीर हो, लेकिन चंद लोगों के हाथ में मिल्कियत देके और इनको सेकंड क्लास और थर्ड क्लास सिटीजन बनाए। हम अपने अवाम को फर्स्ट क्लास सिटीजन की मयार जिंदगी देना चाहते हैं। आप हमारे में रुकावट न बने, रूल ऑफ डाल रही है। हम मुकम्मल कानून की हुक्मरानी चाहते हैं, ऐसा मौजूद मुल्क जिसमें चोर अंदर हो, बताखोर अंदर हो, ड्रग्स का व्यापारी अंदर हो, माफियाज लैंड माफिया अंदर हो, ड्रग्स माफिया अंदर हो, तो ये सारे इंसाफ रूल ऑफ लॉ चाहते हैं। हम मेरिटोक्रेसी चाहते हैं, लेकिन सिंपल जस्टिस कमीशन को इन्होंने तबाह बर्बाद कर लिया है, हमारे लाखों नौजवानों को मुस्तकबिल तारीख कर दिया है, एहतसाब का दर बंद कर दिया है, और स्टेट कहीं से हमारी कोई दादरसी नहीं हो रही, ना हुकूमत में दादरसी होती है, ना अदलिया में दादरसी होती है। तो ये सिलसिला क्योस पैदा कर रहा है। इसको खत्म करने के लिए अब नाजायज सपोर्ट बंद करें, कड़ा एहतसाब करें, शफाफ इलेक्शन निजाम लाएं, और ये मोरों के जो हमारे शहीद हैं इनकी FIR नहीं दाखिल हो रही, 5 केसेस इन पे किए हुए हैं, वो खत्म किए जाएं। ये जो कैदी हैं हमारे छोड़े जाएं, और जो कातिल पुलिस और कातिल प्राइवेट हैं उन पे FIR की जाएं। हम आज इसलिए आए हैं कि हमारी मोरों के शोधा की, मोरों के हमारे जो जख्मी हैं उनकी, और जो हमारा नुकसान हुआ है, जो हमारी जगह तबाह हुई है, हमें इंसाफ दिलाया जाए। तब जाके जब इंसाफ होगा तो रियासत से मोहब्बत होगी। अगर इंसाफ का दर आपने मुस्तकिल तौर पे जाली कोर्ट्स के जरिए बंद किया हुआ है तो फिर ये मुल्क मुश्किल चल सकेगा। ये पुलिस क्या किया है इन्होंने, इन्हें तो खत्म कर दो। पुलिस क्या किया हुआ है, पहला SP लगाया जिन्होंने FIR काटी, दूसरों ने फिर जाली नाम लिए, फिर मुख्तलिफ पार्टियों के वर्करों को इधर से गिरफ्तार किया, हमारे वर्करों को भी गिरफ्तार किया, मुर्तजा खान का नाम दे दिया, ऐसी साजिश करके, और उस पर उन्हें करे मुझे भेणू जुल्म जो निज़ाम वरी टियों SP आयो आहे, उन वरी चालान कयो। जंहिंखां पहिरें सां ॻाल्हायमि उन चयो मूंसां ज़ोरी थी, ॿिए सां ॻाल्हायमि चई त कोई FIR दाख़िल करायो आहे, टे सां ॻाल्हायमि त चए थो मजबूर आहियां। पोइ बाबा तई हिन मसनत ते कंहिंजा नौकर बि वेठा हो छा? नाजायज़ नाला बि न अथव, ख़त्म नथा करे सघो? मूंखे सम्झ नथो अचे त गैरत अथव अंदर जी, राति नींद कीअं थी अचे? मज़लूमनि ऐं सां नाइंसाफ़ी करे ऐं कातिलनि जा भाईवार थी ऐं मुंहिंजे हुकूमत ते हलो था। उन करे असीं अॼु 3 मुतालबा आहिनि, हिकु शहीदनि जी FIR दाख़िल थिए, 2 शहीदनि सां ही जेके नामनियाद जज आहिनि, ही नामनियाद पुलिस ऑफिसर आहिनि जिन्हें जाली केस कया आहिनि, इन्हनि खे जुडिशियल कमीशन ठहे ऐं इन्हनि खे अंदर कयो वञे, इन्हनि खे जांच मांदो वञे। असांजे जेके कैदी आहिनि उहे रिहा थियनि, ऐं हिते जेको ही ख़ौफ़ जो निज़ाम आहे, मोरे जा खोड़ दोस्त हूंदा, बाबा को अधु ख़त्म थियो या कोन थियो? पहिरीं त जहिड़ा मोरो बि ॿिए खां पोइ 8-10 ॾींहं ताईं जहिड़ो मूं ॾिठो मोरे में माण्हू कोन्हनि, कुकर वेठा आहिनि जिन ते पाणी पियल आहे, पर हाणे उथी बीठा आहिनि। इंशाअल्लाह ही जेको आवाम हीअं उथी बीठो आहे तव्हांजे, ऐं हिन सां ई ख़त्म कंदुसि, त तव्हांजे साथ सां गॾु
तव्हां रुगो सद में सद ॾियो अलाह साईं वेठो आहे असांजो ईमान उन ते आहे असां कॾहिं उन ते कोन कयो आहे त असांजो ॿिए कंहिं ते आहे छो त आल इमरान सूरत में आहे सुस्त न थियो मुंहिंजो भेणो क़ुर मां त ॿुधायो सुस्त न थियो गम न कयो छो त तव्हां बुलंद ऐं सुरखरू थियणा आहियो तव्हां सुरखरू थियणो आहिनि ऐं हू पंहिंजे सज़ा याफ़्ता थियणा आहिनि उन करे ऐं इन सां ख़तमु कंदुसि साईं हिन जो दोस्त आहे उन सां ख़तमु कंदुसि हरी आयू कोसो ही पाण वारो न जुॾे वारो उनजो शेर आहे तूं मुल्क उजाड़ींदे भेणुनि जे मौदा तो मुल्क उजाड़ी आहे तूं मुल्क उजाड़ींदे मां इश्क उभारींदुसि तूं जाग उजाड़ींदे मां ख्वाब विरहाईंदुसि एहसास रतो थींदुसि आवाज़ न ॾींदुसि ज़ख़्मनि सां उथी ईंदुसि तारीख़ न लिखंदुसि तूं मुल्क उजाड़ींदे मां इश्क उभारींदुसि